मिठी वेझो ॻोठ मालनोर खानजी में भील बिरादरी जा घर ढाइण वारे वाक़े ख़िलाफ़ भील बिरादरी तरफ़ां मिठी में कश्मीर चौक ते एहतजाजी कैंप जारी आहे। जॾहिं त अॼु ॿीहर BIF जे मरकज़ी अॻवाननि सदर सूरोमल भील, वकील लजपत राय भील ऐं ॿियनि कैंप ते पहुची एहतजाज कंदड़नि सां यकजहती जो इज़हार कयो। जॾहिं त BIF पारां गुज़िरियल 2 ॾींहं अॻु मिठी में हयल धरणे वारे मामले खां पोइ इंतज़ामिया पारां ॻाल्हियूं कराए एहतजाज ख़तमु करायो वियो, पर उन ॻाल्हियुनि जे बावजूदु BIF पारां शिकायत कई पई वञे त DC थरपारकर इंतज़ामिया कयल वाइदनि ते अमल करण जे लाइ तयारु न आहे, जंहिं सबबु BIF जे मरकज़ी अॻवाननि सदर सूरोमल भील, वकील लजपत राय भील ऐं ॿियनि पारां कयल गॾिजाणी दौरान इहो फ़ैसिलो कयो वियो त मिठी शहर में ॿीहर हिकु तारीख़ी धरणो हणण जो फ़ैसिलो कयो वञे। उन गॾिजाणी में इहो गौर वीचार कयो वियो ऐं फ़ैसिलो बि कयो वियो त मिठी में DC ऑफिस आॾो हिकु तारीख़ी धरणो हणियो वेंदो, जेको मुतालबनि जी मंज़ता ताईं जारी रहंदो। जॾहिं त इंतज़ामिया पारां ॻाल्हियूं करण ऐं वाइदा ॻाल्हियुनि ज़रिए हल करण जी कयल ख़ातिरी बावजूदु कयल ॻाल्हियुनि जो को बि खड़तेल निकिरी नाहे सघियो, जंहिं सबबु BIF ॿीहर मिठी शहर में हिकु तारीख़ी धरणो हणण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। BIF जे मरकज़ी अॻवाननि मूजिबि त भील बिरादरी सां थियल नाइंसाफ़ियुनि जो को बि अज़ालो नथो कयो वञे। ठकर बिरादरी खे बचाइण जे लाइ DC थरपारकर उन्हनि जे क्लार्कनि खे बचाए रहियो आहे। BIF तरफ़ां फ़ैसिलो कयो वियो त मिठी में तारीख़ साज़ हिकु धरणो हणियो वेंदो। उहो धरणो मुतालबनि जी मंज़ता ताईं DC जी ऑफिस आॾो जारी रहंदो, जेसिताईं असांजा मुतालबा धरणे वारी हंध ते अची करे तस्लीम न कया वेंदा, तेसिताईं इहो असांजो धरणो जेको आहे उहो मिठी में जारी रहंदो।